शांति। अज जा महावाक्य सर्व शक्ति सहित सेवा में समर्पण। 75 जा महावाक्य अजी संगठन ज्ञानी तू आत्माएं जो है एड़ी ज्ञानी तू आत्माएं अथवा योगी आत्माओं बाप दादा की अति प्रिय है। ज्ञानी तू आत्मा योगी तो आत्मा बाबा की प्रिय होनी है और विश्व में भी अति प्रिय है। एड़ी ज्ञानी तू आत्मा योगी तू आत्मा जो भक्ति मार्ग में गायन पूजन हलंदो। केड़ी भक्ति मार्ग में किन जो गायन पूजन थींदो जो हिन समय ज्ञानी भी आ और बाबा के याद करने वाले योगी आत्मा भी आ। वर्तमान समय में भी वो आत्माओं पूजनीय गायन योग्य है। हाणे भी ना बाबा जे ज्ञान में जो सुठा हलंदा आहिनि उन्हनि जो हाणे भी गायन थींदो आहे। पूजनीय अर्थात ऊंची स्थिति वाली आत्माएं और गायन योगी आत्माएं अर्थात एड़ी आत्माएं जा गुणन जो गायन व वर्णन हाणे भी सकन है। मतलब जे आत्माएं जी हिन समय स्थिति सदा ऊंची रहंदी है ना हिन ज्ञान मार्ग में जिनकी स्थिति सदा ऊंची सुठी रहंदी है हिकर सचोल अडोल उनके पूजनीय चईंदासीं। और हिन ज्ञान मार्ग में जेकी आत्माएं जा माण्हू गुण गाईंदा रहंदा आहिनि ज्ञान में अचण खां पोइ जे आत्माएं जा माण्हू गुण गाइनि था उनखे चईंदासीं गायन योग्य आत्मा। जिनकी स्थिति सदा ऊंची रहंदी आहे उहा हाणे भी पूजनीय आत्मा है। जिनकी हाणे भी ब्राह्मण परिवार या ॿाहिरि माण्हू उन्हनि जा गुणगान कंदा आहिनि उहा थींदी आहे गायन योग्य आत्मा। भविष्य जे गायन और पूजन जो आधार वर्तमान ते आहे। भविष्य में अर्थात भक्ति में केर केतिरी गायन और पूजनीय योग्य ठहींदो उन जो बुद्धि बल द्वारा साक्षात्कार हर कोई हाणे भी करे सकतो। अगर तव्हां ॼाण चाहींदा आहियो कि केर भविष्य में कंहिंजो गायन और पूजन थींदो त हाणे तव्हां पंहिंजी बुद्धि जो समझी सघंदा आहियो भई तव्हांजी ब्राह्मण जो भी संपर्क में आहे कंहिंजो माण्हू गुणगान कंदा आहिनि कंहिंजी स्थिति सदा ऊंची रहंदी आहे त अहिड़ी आत्माओं जो असां समझी सघंदा आहियूं कि भविष्य में भी वो गायन और पूजनीय योग्य थींदी। हर एक पंहिंजे पाण खे भी ॾिसो तव्हां खुद खे भी ॾिसो कि हिन समय मुझ आत्मा की सर्व आत्माएं अर्थात जो संपर्क में अचण वारी आत्माएं आहिनि पंहिंजे ब्राह्मण कुल जी आत्माओं साथ साथ अज्ञानी आत्माओं भी जो संपर्क में ईंदियूं आहिनि त उहे श्रेष्ठ अर्थात पूज्यता जी नज़र सां ॾिसंदियूं आहिनि। अर्थात असांजी स्थिति सदा ऊंची रहंदी आहे सुठी रहंदी आहे उहे हिन रीति सम्झंदा आहिनि उहे असांखे भले चवनि न लेकिन अगर असांजी स्थिति सदा अचल अडोल रहंदी आहे ॾाढी त माण्हू भी ब्राह्मण परिवार या अज्ञानी आत्मायूं भी जो असांजे संपर्क में ईंदियूं आहिनि उहे असांखे हुन नज़र सां ॾिसंदियूं आहिनि। पूज्य वॾे खे भी चइबो आहे मतलब भले असां देह जे संबंध सां त नंढा आहियो लेकिन असांजी आत्मिक स्थिति वॾी सुठी हूंदी आहे त ऑटोमेटिकली माण्हुनि जी नज़र जीअं न कोई ॿार हूंदो आहे जो हूंदो नंढो आहे लेकिन हुनजी सम्झ सुठी हूंदी आहे त हुन ॿार खे माण्हू ॿार न सम्झंदा आहिनि चईंदा आहिनि ॾाढो समझदार आहे उनखे हुन दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। ईअं ई हिन ज्ञान मार्ग में भी भले तव्हां घर गृहस्थी में रहो था भले तव्हां काथे भी रहो था लेकिन अगर तव्हांजी स्थिति सदा ऊंची रहंदी आहे न त तव्हांखे माण्हू हुन नज़र सां ॾिसंदा आहिनि। पूज्य अर्थात इहे आहे भई वॾो आहे वॾो खे स्थिति में वॾो आहे। चलो कोई ॻाल्हि थींदी आहे न त माण्हू चवंदा अरे हुनखे सत्कर उहो फटाफट हैंडल करे वठंदो भले उहा संबंध में नंढो हुजे त सर्व आत्माएं हुन नज़र सां ॾिसंदियूं आहिनि व सम्झंदियूं आहिनि त चेक करो खुद खे। अगर अल्प आत्माएं पूज्य अनुभव कंदियूं आहिनि त वर्तमान जो आधार सॼे भविष्य ते आहे। ईअं ई अगर न भी आहे त हाणे पंहिंजी स्थिति खे सदा ऊंचो रखिजो
ये जो भी आत्माएं साथी रहनी है वो संबंध भी ईंदियूं आहिनि उन्हनि खे वो आत्मा जे विशेष गुण अनुभव में ईंदा आहिनि। चेक करो खुद के, ये असां न खुद के चेक करे चेंज कंदा वञो। दिल शिकस्त न थियणो, अगर न सम्झंदा आहिनि त असांखे ओड़ो ठाहिणो आहे, असां पुरुषार्थ था करूं न। अगर असांखे वॾो पूज्य ठाहिणो आहे त संजी स्थिति सदा सुठी हुजणी खपे, सभिनि जे लाइ समान दृष्टि, हसदा पॉजिटिव सोचो। वर्तमान ॿियो बाबा चवनि था कि ये भी चेक करो कि मुझे आत्मा जा विशेष गुण अनुभव थींदा आहिनि। अगर की आत्मा जे गुण अनुभव में ईंदा आहिनि त हाणे भी वो आत्मायूं मन ही मन में व वाणी में भी अहिड़ी आत्माउनि जे गुणनि जा गायन अवश्य कंदियूं। अगर की आत्माउनि जा ईअं माण्हुनि खे अनुभव थींदा आहिनि गुण त वो भले तव्हांखे चवनि न, लेकिन वो मन में जरूर सोचजो। हिते चवण जी जरूरत न आहे, भले तव्हांखे उहा ओड़ो हुन रीति तव्हांखे नथा व्यवहार करनि, लेकिन वो आत्मा मन में जरूर सोचती हूंदी कि अरे हिनजी स्थिति केॾी सुठी आहे, हिनजा गुण केॾा सुठा आहिनि। मन ई मन में तव्हांजे गुणनि जो गुणगान कंदी हूंदी, भले वाणी सां न करे। अहिड़ी आत्माउनि जा गुण कोई भी हुजनि, उहो पंहिंजो प्रभाव अवश्य विझंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि जेकी क्वालिटी वारी आत्मा हूंदी आहे न, वो छुपी न सकती है, गुण छुपी न सकदा आहिनि। त अहिड़ी पूज्य ऐं गुणगान कराइण वारी ज्ञानी आत्मायूं, योगी आत्मायूं ठहिया आहियो। बाबा चवनि था अल्प आत्माउनि जे प्रति अथवा सर्व जे प्रति सर्व गुणनि जो गायन कंदा आहिनि, अथवा थोड़ा बहुत गुणनि जो गायन कंदा आहिनि। गुणनि जे गायन जो पलड़ो भारी आहे, अथवा साधारण चलन जो पलड़ो भारी आहे। ये चेक करणो आहे। अॼु छा चेक कजो स्वयं में कि मुंहिंजी स्थिति सदा ऊंची रहंदी आहे। छा माण्हू तव्हांखे मतलब भले वो चवनि न, लेकिन अगर असांजी ऊंची रहंदी आहे, गुण आहिनि त थोड़ो बहुत पतो लगी ही वेंदो आहे कि हा ये असांखे ईअं सम्झंदा आहिनि। हिन में असांखे अभिमान न आहे, असांखे सिर्फ़ चेक करणो आहे कि मुंहिंजी स्थिति अहिड़ी ठही आहे त वो सभु असांखे बाबा खे ई ॾियणो आहे। अगर असांजी स्थिति एॾी सुठी थी वई आहे, जो माण्हुनि जे मथां प्रभाव विझे थी, गुण आया आहिनि, जो माण्हू असांजे गुणगान कनि, त सभु बाबा खे ॾेई छॾिजो फटाफट। न त उहो अहंकार न अचिणो खपे कि हा मुंहिंजी स्थिति ऊंची आहे, मुंहिंजा गुण ॾाढा आहिनि मुंह में। सभु बाबा जो आहे, सिर्फ़ु असांखे चेक करणो आहे कि मुंहिंजी साधारण चलन जो पलड़ो भारी आहे या गुणनि जे गायन जो पलड़ो भारी आहे। कर्म त असांखे हिते करणो ई आहे, कर्म त करणो ई आहे, लेकिन कर्म कंदे हुए भी असां भले झाड़ू था कढूं, पोछो था लॻायूं, भले कपिड़ा था विझूं, लेकिन असांजी स्थिति सदा ऊंची हुजणी खपे। असां जॾहिं कपिड़ा विझूं न त बि माण्हू ॾिसनि, असांजे कपिड़ा विझण में भी कुझु न कुझु कला हुजणी खपे। हर ॻाल्हि में कुझु न कुझु गुणनि जो दान करो। बाबा चईंदा आहिनि कर्मनि द्वारा असां गुणनि जो दान करे सघंदा आहियूं। समय प्रमाण हाणे पंहिंजे सभु सब्जेक्ट जे खाते खे चेक करो। तो ये बाबा असांखे होमवर्क था ॾियनि, ज्ञान गुण शक्तियुनि खे चेक करो, ऐं ज्ञान योग धारणा सेवा सभु सब्जेक्ट्स खे चेक करो कि केस ताईं जमा कयो वो मन वाणी कर्म द्वारा, केस ताईं हर सब्जेक्ट खे संपन्न कयो आहे असां, हर सब्जेक्ट खे सर्व गुण संपन्न ठहिया आहियूं या गुण संपन्न ही ठहिया आहियूं। गुणनि जी लिस्ट आहे न, हुनखे चेक करो। कल्याणकारी ठहिया आहियो या विश्व कल्याणकारी ठहिया आहियो। सिर्फ़ पंहिंजो हद जो कल्याण कंदा आहियो या विश्व जो कल्याण कंदा आहियो। अगर चेक कंदा त चेक करण खां पोइ संपन्न करण जो समय कुछ समय आहे अञा भी।
लेकिन कुछ समय खां पोइ संपन्न करण जो समय भी समाप्त थी वेंदो। साकार जो पाठ पूरो थियो, अव्यक्त जो पाठ पूरो थियो, हाणे इहो भी पाठ फटाफट पूरो थी वेंदो। उन खां पोइ न जीअं भई मिलंदो आहे भई हाणे एग्जाम अची विया, उन खां पोइ थोड़ी पढ़ाईंदो टीचर। एग्जाम जे लास्ट प्रिपरेशन लीव में भी वञी करे पुछी वठो टीचर खां, उहो भी ठीक। लेकिन एग्जाम जे समय थोड़ी ॿुधाईंदा टीचर। त उहो ये भी उहो ई आहे कि हाणे बाबा चए तो चेक करो, पोइ कुछ भी हुजे उहो उनखे संपन्न कंदा वञो बाबा खे याद करे। लेकिन कुछ समय बाद संपन्न करण जो समय भी समाप्त थी वेंदो। पोइ छा कंदो? संपन्न ठही हुई आत्माउनि खे ॾिसण वारा ठही वेंदा। पोइ अर्थात असां जो राज भाग्य जो मिलणो आहे, पोइ उन्हनि जे घर में जेका भी सभा खे ॾिसंदा कंदा उहा वारा ठही वेंदासीं। बाबा चवंदा त संपन्न थियणी हुई आत्माउनि खे ॾिसंदा रहंदासीं। असां चऊं था असां भी ज्ञान था वठूं, असां भी बाबा खे रोज याद कंदा आहियूं, लेकिन अंत समय अगर असां में एतिरी शक्ति न हूंदी कि असां ॿियनि खे ॾेई सघूं, पंहिंजी परिस्थितियुनि सां पार थी सघूं, पंहिंजे में शक्ति न हूंदी त असां भी जीअं ॿिया माण्हू लाइन वक़्ती न क्यू लॻंदी लास्ट में, त असांखे भी कंहिंखां वठिणो पवंदो। कम से कम असां बाबा खे यादि करूं था, एॾो ज्ञान योग करूं था, त कोशिश करे असांखे इहे ई करणी आहे कि हर समय मां सभिनि खे ॾियण वारी ठहां, गुण शक्तियूं कंहिंखां भी वठण वारी न। कोई भी परिस्थिति हुजे असां में एतिरी शक्ति हुजे कि असां स्वयं खे ऐं सर्व खे संभाले सघूं, ईअं न कि माण्हू असांखे संभालण अचनि। त हीअ जॾहिं कोई भी परिस्थिति हूंदी आहे, अगर तव्हां पंहिंजे फैमिली में, पंहिंजे खानदान में, भले सभु ज्ञान में नथा हलनि, लेकिन तव्हां ज्ञान में हलंदव न, ऐं हाणे भी कोई परिस्थिति हूंदी ईंदी त तव्हां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि तव्हां पंहिंजे पूरे फैमिली मेंबर्स खे संभाले हलो। तॾहिं समझो कि हा मूं में शक्ति आई आहे। तव्हांजे मोहल्ले में कुछ थिए त हा भई तव्हां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि तव्हां उन आत्मा खे योगदान ॾेई सघो, उनखे शक्ति ॾेई सघो, ताकि उहो पंहिंजे पाण खे संभाले करे हले। त ईअं ई त थींदो न भई, अंत में छा थींदी? तव्हांजे मोहल्ले वारा जेका माण्हू आहिनि, इन्हनि खे बाबा चईंदा आहिनि हर गली में मुंहिंजो ॿार हुजणो खपे। पोइ तव्हां हिन गली में हूंदा त बाबा तव्हां द्वारा अंत में जॾहिं हाहाकार थींदो, ॾाढो अति दुख थींदो, माण्हू सहन न करे सघंदा, त तव्हां में शक्ति हूंदी, तव्हां में भरपूर हूंदा, तॾहिं त तव्हां सभिनि खे ॾेई सघंदा न। तव्हांजा सभु संबंधी भी तव्हां वटि ईंदा। त तव्हां भले हाणे उहो तव्हांखे वॾो नथा सम्झनि, लेकिन तव्हां जेतिरी शक्तिशाली थींदा वेंदो न, त तव्हां द्वारा उन्हनि जी पालना थी थिए, हाणे भी थिए थी। छो कि असां त बीज सां कनेक्टेड आहियूं न। बाबा चईंदा आहिनि असां सभु धर्मनि जा पूर्वज आहियूं, भले वो ॿिए धर्म में वञनि थियूं, ॿिए अलाए कीअं वटि वञनि थियूं, लेकिन सभिनि खे शक्ति बाबा तव्हां द्वारा ई त ॾे थो, छो कि तव्हां बाबा खे पहचानंदा आहियो। त हीअं न पंहिंजे पाण खे सदा वॾो समझो, वॾो अहंकार वारो न कि मां बीज सां कनेक्टेड आहियां, बाबा सां। मां इन्हनि सभिनि आत्माउनि जो बाप जेको आहे उनखे मां रोज यादि करी, मुंहिंजा आत्मा भाउ आहिनि, भले इहे अञा पहचाननि नथा, लेकिन मूंखे इन्हनि खे सहयोग शक्ति ॾियणी आहे। त हीअं करे तव्हां सभिनि जी पालना करण वारा आहे। बाबा चए थो विश्व जे बारे में सोचो, त उहो त ॾाढी वॾी ॻाल्हि थी न। अगरि सदा सोचदव पूरे विश्व जो कल्याण थिए, तो मतलब तव्हां में बाबा खे यादि करे तव्हां पूरे विश्व खे शक्ति ॾेई सघंदा आहियो। ये करे सघंदा आहियो तव्हां घर वेठे। त ये संकल्प कंदव न, पोइ ओतिरी बाबा शक्ति बि ॾींदो, पोइ ओतिरी असां ॿियनि खे बि ॾेई सघंदासीं। त बाबा चवनि था कि हाणे चेक करो, छो कि कुछ समय खां पोइ बाबा असांखे शक्ति ॾियण बंदि करे छॾंदा। टीचर जो पाठ पूरो थियो, पोइ असांजो सभिनि खे ॾियण जो पाठ थींदो। पोइ छा कंदव? संपन्न ठही हुई आत्माउनि खे ॾिसण वारा ठही वेंदव, पोइ सीट वठण वारा न ठहींदव।
सीट अर्थात देवी देवता आहिनि जो ॾियण वारा हूंदा आहिनि उनखे त अलॻि सीट, पोइ हुनजे अॻियां हुनजा भक्त राजा-रानी जी त अलॻि सीट हूंदी आहे, पोइ हुननि जे अॻियां जेका बि ॿिया आत्मायूं पोइ त साम्हूं वेहींदा न। त साम्हूं वेहण वारो ठहिणो अथव या सीट वठण वारो ठहिणो अथव? सभिनि खे ॾियण वारो ठहिणो अथव या वठण वारो? वठणो असांखे बाबा खां आहे बस, बाक़ी सभिनि खे ॾियणो आहे। लक्ष्य इहे ई रखणो खपे। हा, बाबा चईंदा आहिनि ब्राह्मण परिवार में हिक ॿिए खां मदद वठी सघंदा आहियूं। जीअं असांखे कोई ज्ञान ॿुधाए थो, मुरली ॿुधाए थो, योग सिखाए थो, कोई क्लास कराए थो, उन समय बि बाबा खे यादि करो। जी बाबा चईंदा न ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा ॿुधाइनि था, लेकिन यादि बाबा खे करणो। त बाबा चवनि था त साक्षात्कार मूर्त ठहिणो अथव या साक्षात्कार करण वारो ठहिणो अथव? ताकि तव्हांजो साक्षात्कार सभु बाबा तव्हां द्वारा सभिनि खे पंहिंजो साक्षात्कार कराइनि, या तव्हां ॿियनि जी साक्षात्कार द्वारा बाबा जो अनुभव करणु चाहींदा आहियो? अहिड़ा साक्षात्कार मूर्त थियण जे लाइ सार रूप में टे ॻाल्हियूं पंहिंजे में ॾिसो। अगरि तव्हांखे साक्षात्कार मूर्त थियणो आहे न त टे ॻाल्हियूं पंहिंजे में ॾिसो। हिकु आहे सर्व अधिकारी ठहिया आहियो। पहिरी ॻाल्हि कहिड़ी चेक कंदव कि सर्व अधिकारी ठहिया आहियो, मतलब सभु ज्ञान गुण शक्तियुनि जो अधिकार रूप में यूज करे सघंदा आहियो। परोपकारी ठहिया आहियो, ॿियनि ते उपकार करण वारा ठहिया आहियो। सर्व प्रति सत्कारी ठहिया आहियो, अर्थात सर्व खे सत्कार ॾियण वठण योग्य ठहिया आहियो। जॾहिं असां ॾींदासीं तॾहिं त असांखे मिलंदो न। यादि रखो कि सत्कार ॾियण ई वठण जी इच्छा न रखजो, पहिरियों ॾियणो। हिन टिनी ॻाल्हियुनि जे आधार सां ई विश्व जे अॻियां विश्व कल्याणकारी प्रस्तुत थींदा। भई बाबा चईंदा न अगरि विश्व कल्याणकारी, हाणे असां सेवाधारी आहियूं, हाणे असांखे बाबा खां शक्ति वठी करे सभिनि खे ॾियणी आहे, सभिनि जी सेवा करणी आहे। हाणे असांखे मान सम्मान इहे सभु जी इच्छा न रखणी आहे। हाणे सभु असांखे सभिनि जो उपकार करणो, सभिनि जो भलो करणो, भले कोई केतिरो बि असांजो अकल्याण करे। ब्रह्मा बाबा जो केॾो माण्हुनि ग्लानी कई, लेकिन ब्रह्मा बाबा सभिनि जो कल्याण कई न। त उहो ई बाबा चवनि था साक्षात्कार मूर्त ठहिण लाइ सर्व अधिकारी ठहो, परोपकारी ठहो, सर्व प्रति सत्कारी ठहो, अर्थात सर्व के सत्कार ॾियण वारा वठण जे योग्य ठहो। इन टिनी ॻाल्हियुनि जे आधार सां ई विश्व जे अॻियां विश्व कल्याणकारी प्रसिद्ध थींदा। उन्हनि जे स्पष्टीकरण खे सुठी रीति ॼाणदा आहियो। बाबा चवनि था मतलब सर्व अधिकारी, परोपकारी ऐं सर्व प्रति सत्कारी, मतलब हिन जो स्पष्टीकरण बाबा असांखे ॿुधाइनि था। सर्व अधिकारी केरु हूंदो? सर्व अधिकारी जो अर्थ आहे सर्व कर्मेंद्रियनि ते अधिकारी। तव्हांजो पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते अधिकार आहे, या कर्मेंद्रियूं पंहिंजी तरफ़ खींचदियूं आहिनि। साथ साथ जीअं हिन शरीर जी भिन्न भिन्न शक्तियूं जेका हथ पांव आदि आहिनि, उहे आत्मा की भी शक्तियों है ना, मन बुद्धि संस्कार। तो हिन सूक्ष्म शक्तियुनि ते भी अधिकारी ठहिया आहियो। बाबा चवनि था चेक करो, इन सूक्ष्म शक्तियुनि ते भी अधिकारी ठहिया आहियो। पंहिंजी रचना प्रकृति जे मथां अधिकारी ठहिया आहियो। कोई भी प्रकृति जो तत्व पंहिंजी तरफ आकर्षित त न कंदा आहिनि। प्रकृति जा अलग अलग तत्व, पानी, हवा, ये सब तव्हांखे आकर्षित त न कंदा आहिनि। जॾहिं साइंस द्वारा प्रकृति व पृथ्वी जे आकर्षण सां परे स्टेज ते पहुची वेंदा आहियो,
जॾहिं साइंस द्वारा प्रकृति व पृथ्वी जे आकर्षण सां परे स्टेज ते पहुची वेंदा आहियो त मास्टर सर्वशक्तिवान प्रकृति जे आकर्षण सां परे अथवा व्यक्त भाव सां परे अव्यक्त व आलमाइटी अथॉरिटी जी स्टेज खे प्राप्त करण मुश्किल अनुभव कंदा आहियो। भई हाणे असां सोचूं कि मां परमधाम निवासी निराकार आत्मा ठही वञा त असां सेकेंड में पंहिंजी बुद्धि उते टिकाए सघंदा आहियूं। अव्यक्त स्थिति में अव्यक्त वतन ताईं पहुची सकता है या असांजी शरीर रूपी प्रकृति असांखे खींच दो या सोचदो वञा त गर्मी आ सर्दी आ बारिश आ असांखे त बुद्धि योग द्वारा वञणो आहे। जॾहिं साइंस जो रॉकेट वेंदो आहे त इहे थोरे ॾिसंदो आहे सर्दी गर्मी, उहो त रॉकेट हली वेंदो आहे मथे। त उहे ई बाबा चवनि था असांखे कि चेक करो पंहिंजे पाण खे कि असां सर्व अधिकारी ठहिया। सर्व अधिकारी असां पंहिंजी स्थूल कर्मेंद्रियनि ते अधिकार, ईअं त न सूर थो पए असां निराकारी स्थिति ते पंहिंजो बुद्धि योग नथा लॻाए सघूं। शरीर खींचदो आहे, मन बुद्धि संस्कार खींचदा आहिनि बाबा सां बुद्धि योग लगाइण में। या प्रकृति कहिड़े भी रूप में असांजी जो रचना है असांखे पंहिंजी तरफ आकर्षित त न कंदी आहे। जॾहिं साइंस द्वारा प्रकृति व पृथ्वी जे आकर्षण सां परे स्टेज ते पहुची वेंदा आहियो, साइंस पहुची वेंदी आहे न त छा मास्टर सर्वशक्तिवान प्रकृति जे आकर्षण सां परे अर्थात व्यक्त भाव सां परे अव्यक्त व आलमाइटी अथॉरिटी जी स्टेज खे प्राप्त करण मुश्किल अनुभव कंदा आहियो। इहा त शोभदो न आहे। इहे त चवनि ॾाढा वीचार था अचनि, सर्दी थी लॻे मां त बाबा सां योग नथी लॻाए सघां, त इहो शोभदो असांखे हाणे। ये बाप द्वारा प्राप्त हुई सर्व शक्तियों जिनमें थोड़ो सो सैंपल रूप में चित्र में ठाहियूं था। भी अष्ट शक्तियों तो थोड़ी आहिनि, ऐसे त इलाही शक्तियूं आहिनि न। त वर्षे में प्राप्त हुई शक्ति अर्थात स्वयं जी जायदाद व प्रॉपर्टी ते पंहिंजो अधिकार आहे। असां हाणे कहिड़ी भी शक्ति जो आह्वान करूं त वो शक्ति हाजिर थी सकती आहे। समझो तव्हांखे हाणे निर्भयता जी शक्ति खपे और तव्हां चओ निर्भयता जी शक्ति अच कार्य सफल कराए। समझो तव्हां काॾे वञो, कुछ ॻाल्हि थी तव्हांखे भय थो लॻे त तव्हां हुन समय निर्भयता जी शक्ति खे आह्वान करो त उहा शक्ति हाजिर थी वेंदी आहे। सहन शक्ति, समाइण जी शक्ति, परखण जी शक्ति, गुण ज्ञान, इन्हनि सभु ये जेकी प्रॉपर्टी मिली आहे न बाबा जी असांखे, इन्हनि ते अधिकार आहे। त चऊं हिन ॻाल्हि जे लाइ बाबा छा श्रीमत ॾिनी अथई, वो श्रीमत हाजिर थी। हिन कम करण जे लाइ बाबा कहिड़ो गुण ॾिनो अथई, वो गुण हाजिर थी। हीअं आह्वान करणो आहे, ये पंहिंजो अधिकार बाबा जी जायदाद व प्रॉपर्टी ते पंहिंजो अधिकार आहे। जॾहिं चाहियो कंहिं भी शक्ति द्वारा स्वयं जो कार्य सफल करे सघंदा आहियो। ये चेक करो कि छा चेक कंदो, सर्व कर्मेंद्रिय सूक्ष्म स्थूल प्रकृति ऐं बाबा जो ज्ञान गुण शक्ति ॾिनी अथई, सभिनि ते अधिकार आहे असांजो। त बाबा जी न साक्षात्कार मूर्त ठहिण लाइ सर्व अधिकारी ठहिणो आहे। त जीअं चेक कजो बाबा चवंदा कि जे स्थूल जायदाद ते अधिकार हुजण जे कारण जे समय चाहो हुन समय हुन वस्तु खे कम में लॻाए सघंदा आहियूं न। भई घर में माउ पीउ जो जेको आहे उहो ॿारनि जो अधिकार हूंदो आहे त ॿारनि खे जॾहिं जो खपे त उहो यूज करे सघंदा आहिनि न, छो जी पंहिंजी जायदाद आहे।
ये ईश्वरीय जायदाद खे जे समय जीअं चाहियो हूअं जे शक्ति के जॾहिं चाहियो उन समय कम में लगाए सघंदा आहियो। भला हाणे अगरि असांखे सहन करणो पए तो की ॻाल्हि थी त असां सहन शक्ति के कम में लगाए था सघूं कि उन समय सोचूं था अरे मूंखां त सहन नथो थिए त 2-3 ॿुधाए था ॾियो उन्हनि खे, या कमज़ोर था थी वञो तो ये तो हिकु सहन शक्ति है। ये तो केॾी सारी शक्तियूं आहिनि, केॾा सारा गुण आहिनि, केॾी सारा ज्ञान जा पॉइंट आहिनि। तो बाबा चवंदा कि स्थूल जायदाद खे जॾहिं चाहे कम में लगाए सघंदा आहियूं। त ये ईश्वर जायदाद जो ज्ञान गुण शक्तियूं मिलियूं आहिनि असांखे के समय कहिड़ो पॉइंट असांखे कम में लगाइणो आहे। माण्हू चवंदा आहिनि न ॿार बाबा चवंदा आहिनि बाबा मूंखे यादि त हुयो कि हिन ॻाल्हि में तव्हां मूंखे हीअं ॿुधाए त, लेकिन यूज़ नथा करे सघूं हुन पॉइंट। अगरि शक्ति न आहे हुन पॉइंट खे यूज़ करण जी त हिन जायदाद जा बि अधिकारी आहे। इनखे चइबो आहे अगरि असां सूक्ष्म स्थूल कर्म इंद्रियूं प्रकृति सर्व गुण सर्व शक्तियूं सर्व ज्ञान जे पॉइंट ते अधिकार सां अगरि असां उनखे यूज़ करे था सघूं। भई चवंदा न कोई ॻाल्हि थींदी आहे त कंहिं ॿार खे झटि यादि अची वेंदो आहे, पोइ झटि चई वेंदो न असांखे त बाबा ईअं ॿुधायो अथई हिन में छा आहे। त मतिलबु असां हुन पॉइंट खे यूज़ करे पंहिंजी स्थिति खे एक स्थिति में स्थित थी सघूं था। त हर आत्मा जे प्रति सदा उपकारी त सर्व अधिकारी थी वियो। हाणे बाबा चवनि था हर आत्मा जे प्रति सदा उपकार अर्थात शुभ भावना शुभकामनाएं। हर आत्मा खे ॾिसते हुए ये अनुभव आए कि सर्व आत्मायूं जीअं कि बाप जे हर समय स्नेही ऐं सहयोगी ठहण जे लाइ स्वयं खे कुर्बान करे ॾींदा। हर आत्मा खे ॾिसते हुए ये अनुभव थे कि ये सर्व आत्मायूं जीअं कि बाप जे हर समय स्नेही ऐं सहयोगी थियण लाइ स्वयं खे कुर्बान करे ॾींदी। मतलब असां बाबा जी एॾी स्नेही ऐं सहयोगी आत्मा हुजूं कि बाबा जे हर कार्य में सदा कुर्बान थियण लाइ तयार थी वञूं। अहिड़ा कुर्बान जे निमित्त छो ठहींदा आहिनि? छोकी बाप सभिनि जे अॻियां स्वयं कुर्बान थींदो न, त बाबा बि अहिड़ी जेका स्नेही ऐं सहयोगी आत्मा जो सभिनि जे लाइ शुभभावना शुभकामना रखंदी आहे, बाबा बि उन्हनि जे प्रति कुर्बान थी वेंदा। त चेक करो कि बाबा चई न कि साक्षात्कार मूर्त थियण लाइ छा छा ठाहिणो पवंदो। हिकु त सर्व अधिकारी, ॿियो परोपकारी अर्थात सभिनि ते उपकार करण वारा। असांजे मन में कंहिंजे लाइ बि न हुजे कि फलानी अहिड़ी आहे। नॉलेजफुल ॻाल्हि अलॻि आहे कि असांखे नॉलेज आहे हा भई फलानी में इहा कमी कमज़ोरी, मतिलबु हुनखे मतिलबु सोचो कोई बीमार हूंदो आहे त असांखे पतो आहे कि हुनखे इहा बीमार आहे त असांजे मन में हुन लाइ शुभ भावना निकिरंदी आहे न, हुनजी बीमारी जल्दी ठीक थी वञे। त हीअं ई आत्मा जी बीमारी अगरि कंहिंजे लाइ बि असां ॾिसूं था ॿुधूं था फलानी ये कमज़ोरी आई आहे त असांजे मन में सदा हुननि जे लाइ शुभ भावना श्रेष्ठ कामनाएं हुजणियूं खपनि। अहिड़ी आत्मा जे मथां परमात्मा स्वयं कुर्बान थींदा आहिनि। सर्व जे साम्हूं स्वयं की सब शक्तियों समेत सेवा में समर्पित कयो आहे न। सर्व जे साम्हूं स्वयं की सब शक्तियों समेत सेवा ते समर्पित कयो आहे न। पंहिंजे समय खे सुखनि खे प्राप्ति जी इच्छा खे सर्व जे प्रति महादानी ठही दाता ठहिया आहियो न बाबा जन। त सेकेंड पॉइंट आहे परोपकारी। असां जॾहिं पंहिंजे सुख जो समय मतलब हा भई हिन समय मां सुम्हंदी आहियां, हिन समय मां खाईंदी आहियां, हिन समय मां ईअं कंदी आहियां, लेकिन बाबा की आत्मा की सेवा जे
जे लाइ अगर असांखे अनुभव थी कि हा हिन आत्मा खे सेवा इन जी मां मदद करा, ये सेवा थी हुई न। तो पंहिंजे सुख जो समय भी असां ॿियनि जी सेवा में लगायूं, पंहिंजो समय भी असां सेवा में लगायूं। जे समय असां बाबा खे याद करे स्वयं प्राप्ति कंदा आहियूं, उन समय भी सर्व के प्राप्ति करायूं तो खुद के भी मिली वेंदी। इनके चइबो आहे परोपकारी, मतलब ॿियनि ते उपकार करण वारा। तॾहिं ही असां साक्षात्कार गुरु ठहींदासीं, सब शक्तियूं समेत सेवा में समर्पित थियो। तो बाबा चवनि था जे ब्रह्मा बाबा ईअं थिया, जे ब्रह्मा बाबा ईअं थिया त उहा असांखे भी छा ठहिणो आहे, परोपकारी। जे ब्रह्मा बाबा भी छा कयूं, सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना। ॾिसो असांखे त मुरली ॿुधण जो टाइम, मनन चिंतन जो, सब करण जो कम टाइम मिले थो। लेकिन सोचो जॾहिं ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा आया, और शिव बाबा त कॾहिं भी अची वञी सघंदा हुया, कॾहिं भी कोई अचे मिलण त शिव बाबा खे मिलणो ई पवंदो। पोइ ब्रह्मा बाबा चए न अञा त मुंहिंजो सुम्हण जो टाइम आहे, मुंहिंजे खाइण जो टाइम आहे, हाणे न अचो शिव बाबा, इन सां पोइ था ॻाल्हायूं। ॿारनि खे अगरि ईअं चए त सोचो ब्रह्मा बाबा हर सेकेंड रेडी रहंदा हुया, और केॾा सारा ॿार। और पहिरियों तो शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में ईंदा हुया त कोई भी ॿार चाहे न मूंखे हाणे शिव बाबा सां मिलणो आहे त ब्रह्मा बाबा मना न करे सघंदा। शिव बाबा जी खेर थींदी आहे त ब्रह्मा शरीर वारा ई त मिलंदा। त सोचो ब्रह्मा बाबा केतिरो पंहिंजो सभु कुझु त्याग कयो हुनई न, तॾहिं त शिव बाबा उन्हनि जे रथ खे जॾहिं चाहे जीअं चाहे हूअं कम में लॻाए सघे न। त बाबा चवनि था ॾिसो जीअं ब्रह्मा बाबा सभु कुझु कई, पंहिंजो समय सुख जो प्राप्ति जी इच्छा। ॾिसो ब्रह्मा बाबा जीअं शिव बाबा ये सेवा जा प्लान ॿुधाईंदा आहिनि, त ब्रह्मा बाबा भी जेके भी त कॾहिं संकल्प आयो हूंदो न, मां भी ईअं वञी करे भाषण करां, सेवा करां, जीअं हाणे सभु करनि था। लेकिन ब्रह्मा बाबा कॾहिं न विया, छो जी शिव बाबा उन्हनि में ईंदा हुया। हा थोरो बहुत हेॾे होॾे विया, लेकिन जीअं बाक़ी सभु दादियूं ये सभु वेंदा हुया सेवा ते, ईअं ब्रह्मा बाबा थोड़ी विया हुया। छो जी शिव बाबा जी प्रवेशता हुई। थोरो थोरो विया हुया, न भी न विया हुया, विया भी हुया। त ॾिसो पंहिंजी प्राप्ति जी इच्छा खे सर्व जे प्रति महादानी दाता ठही करे उहो भी दान करे छॾी। कोई इच्छा न रखी मूंखे ये सेवा करणी आहे, मूंखे हीअं पुरुषार्थ करणो आहे, न जीअं बाबा चए हूअं कंदा रहंदा हुया। त इहे भी असां लेकिन सेवा कंदा हुया। मतलब असांखे कोई चए, जीअं मुरली जो टाइम हूंदो आहे त कंहिंखे न असां आराम सां अकेले में मुरली पढ़ंदा आहियूं, ईअं कंदा आहियूं। लेकिन कोई चए न असांखे भी हुन समय असांखे पॉइंट जो एक्सप्लेन करो, ईअं करो हूअं करो, त असांखे सेवाधारी ठही करे सेवा भी करणी आहे। ईअं फॉलो फादर स्वयं जे प्रति नाम मान शान सर्व प्राप्तियुनि जी इच्छा खे कुर्बान करण वारा ही परोपकारी थी। मुंहिंजो नाम मान शान थे, इन प्राप्ति जी इच्छा भी न रखी ब्रह्मा बाबा, इन जो भी कुर्बान, इनखे भी कुर्बान करणो, तॾहिं ही असां ॿियनि ते उपकार करे सघंदा आहियूं। न त कोई असांजी ग्लानी कंदो हुजे, निंदा कंदो हुजे, ऐं हुनखे असांखे बाबा चए थी सभिनि खे आत्मा समझी करे शुभ भावना शुभकामना ॾियो। हुननि खे भी कुछ न कुछ पॉइंट ॿुधाईंदा रहो, भले वो असांजी ग्लानी निंदा कंदा रहो, लेकिन असां हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना त करो न ये मूंखे मान ॾे, ये मूंखे सम्मान ॾे तॾहिं मां करां, हीअं त परोपकारी ठहींदासीं। अर्थात सभु कुछ कुर्बान करे छॾो, पंहिंजो संकल्प, श्वास, समय
जैसा ताकि सुख मिलंदो आ, जंहिं चीज सां जीअं असां के सुख मिलंदो आहे। भई सॼो ॾींहुं योग में ई विया, सॼो ॾींहुं योग में वेठा हूंदा, सुख त मिलंदो आहे, सुठो त लॻंदो आहे, लेकिन सेवा कीअं कंदासीं पोइ? त बाबा चए थो वठण जी इच्छा छॾे हाणे ॾियण जी इच्छा रखो, महादानी ठहो, तॾहिं परोपकारी ठही सघंदासीं, तॾहिं साक्षात्कार मूर्त ठही सघंदासीं। ॿियो पॉइंट बाबा ॿुधाइनि था, ईअं ई सत्कारी सर्व जे प्रति सत्कार जी भावना हुजे। सत्कारी थियण लाइ स्वयं खे सर्व जी सेवाधारी सम्झणो। टियों पॉइंट हुयो न कि सभिनि जो सत्कार करो, सर्व जे प्रति सत्कारी ठहो। त अर्थात बाबा चवनि था कि ईअं ई सत्कारी सर्व जे प्रति सत्कार जी भावना हुजे। अगर हुननि खे असां अॻियां रखूं, हुननि जो असां मान सम्मान रखूं, भावना हुजे। सत्कारी थियण लाइ स्वयं खे बि सेवाधारी सम्झणो आहे। सेवाधारी जी परिभाषा भी गुही आहे बाबा चवनि था। सिर्फ स्थूल सेवा व वाणी द्वारा सेवा, संपर्क द्वारा सेवा, सेल्वेशन द्वारा या भिन्न भिन्न प्रकार जी साधननि द्वारा सेवा करण सिर्फ एतिरो ई सेवा न आहे। पंहिंजे हर गुण द्वारा दान करण, ॿियनि खे गुणवान ठाहिण, स्वयं जे रंग संग जो रंग चढ़ाइण, ये भी श्रेष्ठ सेवा है। बाबा चवनि था ये श्रेष्ठ सेवा है। कहिड़ी श्रेष्ठ सेवा है? भाई स्थूल सेवा करे छॾी, वाणी द्वारा सेवा करे, संबंध संपर्क में अची कंहिंखे स्नेह व्यवहार करे छॾियो, वो सेवा। सेल्वेशन के बाबा जी अॻे में कोई चीज असां ॾेई छॾी, भिन्न भिन्न प्रकार जी साधननि द्वारा सेवा। सिर्फ एतिरी सेवा न आहे, लेकिन बाबा चवनि था हिन खां बि ऊची सेवा कहिड़ी आहे? ये असां पंहिंजे कर्मनि द्वारा हर गुणनि जो दान करो, ॿियनि खे गुणवान ठाहियूं, स्वयं जे संग जो रंग चढ़ायूं। स्वयं जो असांजे मथां जो बाबा जो रंग चढ़ल आहे न, उहो ॿियनि ते बि चढ़ाए। ये श्रेष्ठ सेवा है। बाबा चवनि था ये श्रेष्ठ सेवा है। अवगुणनि खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो, स्वयं जे गुणनि जी शक्ति द्वारा अन्य जे अवगुणनि खे मिटाए ॾियो, अर्थात निर्बल खे बलवान ठाहिण। निर्बल खे ॾिसी किनारो न करणो आहे। में कोई कमी कमजोरी हूंदी आहे त किनारो करे छॾनि, ये त आहे नी, ये छा सुधरदा। ॿियो ये चई छॾंदा आहिनि, हिकु ब्रह्मण आत्मा अगरि कंहिंजे लाइ ईअं चई छॾे त केॾो वॾो श्राप असांजे मुख खां निकिरी वेंदो। कॾहिं बि न चइजो, अगरि तव्हां कंहिंखे नथा ॾेई सघो, नथा परिवर्तन करे सघो, छोकी असां त ॿियो ई बाबा खे यादि करण वारी आत्मा आहियूं, त असां में शक्ति आहे। त असां अगरि पंहिंजी शक्ति खे अगर ॿियनि खे असां ईअं चए न ये त आहे सुधरदी न, त कीअं असां बाबा जो असांखे शक्ति ॾिनी उहो असां वेस्ट करे छॾी। ऐं हुनखे ईअं चयो त उहो त आत्मा केॾी मतिलबु परेशान थींदी न। जीअं असां परमात्मा जी शक्ति खे वेस्ट करे हुनखे चई छॾियो कि त आहे ई अहिड़ी, त उहो पोइ ओड़ो ई कमु कंदी। हुनखे ॿियो हुनजी बुराई की शक्ति मिली वई आहे। असांजो त घाटो थियो, हुनजो त घाटो थियो ई थियो, असां पंहिंजो बि घाटो करे छॾियो। हिन करे न तॾहिं जो बाबा चई न रोज पंहिंजो संकल्प बोल कर्म चेक करो। असांजो कोई भी बोल के कारण, कोई भी संकल्प के कारण के आत्मा जो नुकसान न थियो। सदा शुभ भावना शुभकामना नथा चई सघो सुठो त उन्हनि खे ॾिसंदे हुए बि न ॾिसो, छो हिन सां पोइ असांजो बि नुक़सान थो थिए ऐं हुननि जो बि नुक़सान थो थिए। त बाबा चवनि था कि ॾिसो अवगुणनि खे ॾिसंदे हुए न ॾिसो, स्वयं जे गुणनि जी शक्ति द्वारा
अन्य जे अवगुणन खे मिटाए ॾियण अर्थात निर्बल खे बलवान ठाहे। निर्बल के ॾिसी किनारो न करणो, थकी न वञो, लेकिन होपलेस केस की भी स्वयं जी सेवा द्वारा पंहिंजी श्रेष्ठ समान में स्थित थी करे सम्मान ॾियण जे द्वारा सम्मान ॾेई करे सर्व जी सत्कारी ठही सघंदा आहियूं। अगर असां अहिड़ी निर्बल आत्मायूं, अहिड़ी जो विकार बुराइनि सां भरल आत्मायूं, तमो प्रधान आत्माउनि खे भी पंहिंजी संग सां लोहे खां पारस ठाहे सघूं, तॾहिं ही असांखे ॿियनि खां छा मिलंदो? सत्कार मिलंदो। त असांखे पहिरियों ॿियनि जो सत्कार अर्थात ॿियनि जी सेवा करणी आहे, ॿियनि खे अॻियां रखणो, उन्हनि खे गुणनि जो दान करो, पंहिंजे संग जे रंग में लगायो, बाबा जी याद में रही करे पंहिंजे संग जे रंग में लगायो, उन्हनि खे भी गुणवान ठाहियो। हुननि जे अवगुण असां ते प्रभाव न विझी सघनि, हुननि जा अवगुण असां ते प्रभाव न विझी सघनि। अर्थात निर्बल खे असां शक्ति ॾेई करे हुननि खे भी गुणवान ठाहियो। स्वयं जे त्याग द्वारा अन्य खे सत्कार ॾींदे हुए पंहिंजो भी भाग्य ठाहींदो न। त बाबा चवनि था कि नंढे वॾे मारथी व प्यादा सर्व के सत्कार जी नज़र सां ॾिसो, अर्थात सुठी नज़र सां ॾिसो। नंढो वॾो मारथी सभिनि खे सत्कार जी नज़र सां ॾिसो। सत्कार न ॾियण वारे खे भी सत्कार ॾियण वारो, ठुकराइण वारे खे भी ठुकराइण ॾियण वारो, ग्लानी करण वारे जा भी गुणगान गायो, ठुकराइण वारे खे भी ठिकानो ॾेखारियो। कीअं असांखे सत्कार अर्थात सेवा करणी आहे, उन्हनि खे भी अॻियां वधाइणो, उन्हनि खे भी मान ॾियणो आहे, उन्हनि जो भी सम्मान करणो आहे। भई जेको अवगुण ग्लानी करण वारो हुजे हुनजो गुणगान करो था। अवगुण वारी आत्माउनि में गुण ॾिसो था, पंहिंजे गुणनि जो प्रभाव विझो। तव्हांखे ठुकराइण वारी आत्माउनि खे ठिकानो ॾियो, सत्कार न ॾियण वारी आत्माउनि खे सत्कार ॾियो। तव्हां माण्हू सोचंदा आहिनि भई असांजी इज़त नथो करे, तव्हां हुनजी एतिरी इज़त करो, भले तव्हांखां नंढो आहे। कई बार ससु चवंदी न नुंहुं मुंहिंजी इज़त न कंदी आहे, तव्हां ससु थी करे हुनखे एतिरो मान ॾियो, एतिरो सम्मान ॾियो, एतिरो सत्कार ॾियो। कई चवंदा आहिनि असांजी ससु त असांखे प्यार ई न कंदी आहे। उन पंहिंजी ससु ऐं सहुरे खे एॾो प्यार ॾियो, एॾो प्यार ॾियो कि छो हुननि वटि न आहे न। कोई तव्हांखे ठुकराए, कोई तव्हांजी ग्लानी निंदा करे त सम्झी वठो हुन आत्मा वटि आहे ई न। ऐं असां त दाता जा ॿार आहियूं, असां छो कंहिंखां घुरूं कि असांखे मान ॾियो, सम्मान ॾियो, असांखे प्यार ॾियो। कॾहिं भी तव्हांखे अहिड़ो संकल्प अचे ॾे जो त सम्झो मां त दाता जो ॿार आहियां। तव्हांखे कॾहिं भी अवगुण नज़र अचनि त तुरंत सम्झो मूं वटि त मां त गुणनि जी भंडार आहियां, हिनजो हिन वटि अवगुण आहे त मूंखे हिनखे ॾियणो आहे। मतिलब त जेका भरपूर हूंदा आहिनि न माण्हू, त उहे काथे बि ॾिसंदा आहिनि न माण्हुनि खे रोटी न आहे, कपिड़ो न आहे, त उहा हुन जॻह ते उहा रोटी राशन पहुचाईंदा आहिनि, कपिड़ा पहुचाईंदा आहिनि। अरे हिननि वटि कपिड़ो न आहे, हिननि वटि खाइण पीअण लाइ न आहे। माण्हू स्थूल जेको दानी हुनखे दानी चईंदा आहिनि। त हिन दुनिया में भी माण्हुनि में गुण शक्तियूं न आहिनि। तव्हां इहे छो था चओ हिन में इहे न आहे, इहे न आहे, इहे न आहे। न आहे मतिलब असांखे ॾियणो आहे। ये ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। अगरि असां इहा सम्झी वरिती ऐं सॼो ॾींहुं इन ई कम में लॻी वियासीं त असां दाता जा ॿार दाता ठही वेंदासीं। त ईअं असां सर्व जा सत्कारी भी ठही वेंदासीं। त बाबा चवनि था साक्षात्कार मूर्त ठहण लाइ सर्व अधिकारी ठहो ऐं परोपकारी ठहो, सभिनि ते उपकार करो, अर्थात शुभकामना रखो। ॿियो बाबा चई कि सत्कारी
सर्व खे सत्कार ॾियो, सर्व प्रति सत्कारी ठहो, उन्हनि जी सेवा करो, उन्हनि खे कुझु न कुझु ॾींदा रहो, उन्हनि खे मान सम्मान ॾींदा रहो, उन्हनि खे पंहिंजे गुणनि जो दान ॾींदा कंदा वञो। होपलेस केस जेका अवगुण विकारनि सां भरपूर वारी आत्मा आहिनि, होपलेस केस खे भी स्वयं जी सेवा द्वारा, स्वयं जी संग द्वारा उन्हनि खे भी परमात्मा जो गुणनि जो रंग लॻायो। त हिन वर्ष में 2 प्रकार जी विशेष सेवा थियणी आहे। हिकु स्वयं खे संपन्न ठाहिण जी, इन जे लाइ हिन वर्ष में चारों तरफ विशेष स्थाननि ते उन्नति जी साधन, योग भट्टी जा साधन ऐं धारणा जी भट्टी खपे। ये हर जगह चारों ओर ग्रुप वाइज भट्टी जो प्रोग्राम रखो। हर एक खे स्वतंत्र करे भट्टी जो अनुभव कराए। हर एक खे स्वतंत्र, आत्मा स्वतंत्र स्थिति करे बाबा के याद करे, वो अनुभव करे। जी पिछले वर्ष योग भट्टी जो प्रोग्राम रखियो, ये धारणा और याद ॿई सब्जेक्ट ते स्वयं के संपन्न ठाहिण जी भट्टी खपे। धारणा और याद ॿिन्ही सब्जेक्ट में संपन्न थी वञो, उन लाइ बाबा चवनि था भट्टी करो। अहिड़ो प्रोग्राम सभी मिली करे ठाहियो पियो। बाबा चवनि था कि विश्व सेवा जे प्रति उन जे लाइ हर एक सेवा केंद्र जो विश्व सेवा जे प्रति हुन जे लाइ हर एक सेवा केंद्र के स्वयं जे आसपास जे स्थाननि के संदेश ॾियण जो प्रोग्राम तीव्र गति सां कयो। खे भी रीति न तव्हांजे आसपास जो भी जगह है न हुते संदेश पहुचायो। हाणे ॾिसो देवियुनि जो एॾो आयो हुयो, उनमें भी तव्हां कुझु न कुझु करो हा त शिव शक्ति चईंदा आहिनि त शिव जो परिचय सभिनि खे मिली वञे। चलो हाणे दिवाली थी अचे, हाणे दिवाली ते भी असां ॾाढी सेवा करे सघंदा आहियूं कि न लक्ष्मी नारायण के राजी भागे ॾियण वारो केरु। त हीअं करे न कीअं भी करे असां बाबा जो संदेश चारों ओर पहुचायूं। वंचित रही आत्माउनि जो बोझ निमित ठहियल हुई आत्माउनि ते, न त न अंत में असां ते वो बोझ चढ़ी वेंदो। अगर असां हाणे सेवा न कंदासीं न त असां ते इहो बोझ चढ़ी वेंदो। हीअं करे चक्रवर्ती ठहो। महादानी अर्थात महादान ॾेई आज्ञा वधण वारा हर एक निमित ठहियल हुई श्रेष्ठ आत्माउनि की सिर्फ 2-4 स्थान न आहे। हर एक श्रेष्ठ जो आत्मा निमित ठही आहे, उन्हनि जा कोई 2-3 स्थान थोड़ी है। त बाबा चवनि था महादानी अर्थात महादान ॾींदे अॻियां वधंदा वञो। हिकु हिकु निमित ठही हुई श्रेष्ठ आत्माउनि के सिर्फ 2-4 स्थान न आहिनि, लेकिन आसपास जे सर्व स्थाननि ते चक्कर लॻाइण जे निमित ठाहियो। हर स्थान ते तव्हां समान निमित ठाहींदा वञो, अॻियां वधंदा वञो। हुन स्थान ते वेही न रहो। त हिन वर्ष चक्कर लॻाईंदे विशेष सेवा करणी, संदेश ॾींदे आप समान निमित ठाहींदा हो। सॼे विश्व जे तथा स्वयं जे आसपास वारनि खे संदेश ॾींदा वञो। हाणे हैंड्स ठाहिण जो कर्तव्य करो। समय प्रमाण जी समय जी गति तीव्र वञे थी। यही सेवा जी रिजल्ट जो प्रत्यक्ष फल, यही बाबा चवनि था जी समय प्रमाण समय जी गति तीव्र थी थींदी वञे। यही सेवा जी रिजल्ट जो प्रत्यक्ष फल ठहियल ई आहे। निमित ठहण वारी आत्मायूं सहज जी सफलता प्राप्त करे सघंदियूं आहिनि ऐं सहज ही निकिरी भी सघंदियूं आहिनि। सिर्फ लक्ष्य, हिम्मत ऐं परख खपे। हाणे सेवा जे लाइ बाबा असांखे चवनि था जी कल्प पहिरियों ॻाइनि न पांडवनि तीर मारियो
ऐं जल निकिरी आयो, अर्थात पुरुषार्थ कयो, फल निकिरी आयो। त जॾहिं प्रत्यक्ष फल जो समय आहे, हाणे इहो सीज़न आहे समय जो वरदान। बाबा चवनि था सीज़न आहे, समय जो वरदान आहे, इन जो लाभ उठायो। जे करे साधन व पंहिंजे प्रति व संपत्ति जो त्याग, साधन व पंहिंजे प्रति समय व संपत्ति जो त्याग करो। ये जेका साधन असां भले यूज़ करो, लेकिन खुद जी ईअं न कि असां साधननि में ई फसी वञूं। समय भी लगायो, संपत्ति भी लगायो, लेकिन सॼो ॾींहुं बस पंहिंजे घर पंहिंजो ई न, बाबा जो समझी करे सब कार्य में लगाया, तॾहिं ये प्रत्यक्ष फल जो भाग्य प्राप्त करे सकता हूँ। स्वयं के आराम, स्वयं जे प्रति सेवा अर्थ अर्पण कई हुई समर्पित लगाइण, संपत्ति लगाइण सां कॾहिं सफलता न मिलती। अगर असां स्वयं जे आराम जे लाइ, सुख जे लाइ अगर चीजन के यूज़ करूं था, स्वयं जे प्रति यूज़ करूं था, त उन सां न असांखे सफलता न मिलती। मतलब हाणे असां वटि जो भी आहे न, चाहे देह आहे, संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, संपत्ति, जो भी तव्हांजी आहे, अगर तव्हां उहा बाबा खे ॾिनी आहे मन सां, त वो हुनखे कॾहिं भी पंहिंजे प्रति यूज़ न कंदा करो। अगर बोझ चढ़ी वेंदो, बाबा जो समझी करे यूज़ करो। बाबा सुबुह जो उते न बाबा खे चयो, बाबा तव्हांखे मुंहिंजी आत्मा खां हिन शरीर खां जो कार्य कराइणो हो मूंखां कराइजो। जे सेवा जे आरंभ में पंहिंजे पेट जी रोटी भी घटि करे करे हर वस्तु के सेवा ते लॻाइण सां हुनजो प्रत्यक्ष फल अॼु आत्मा ॾिसंदी। ये ही मध्य में बाप ड्रामा जे सहज साधननि के त्याग जे प्रति लगाइण जो अनुभव भी कराए। मध्य में शुरू में बाबा पहिरियों त बैगरी पार्ट आयो, केॾो लॻियो, लेकिन हाणे त एॾा सारा साधन आहिनि, त मध्य में बाप ड्रामा जे सहज साधननि के स्वयं जे प्रति लगाइण जो अनुभव भी कराए। लेकिन अंत में हाणे प्रकृति दासी हूंदे हुए भी, सर्व साधन प्राप्त हूंदे हुए भी स्वयं जे प्रति न लगायो, समय भी स्वयं जे प्रति न लगायो, सेवा अर्थ लगायो। तव्हां जॾहिं सुम्हंदा भी आहियो न, सुम्हण खां पहिरियों भी बाबा खे यादि करो, त असांजी निंड भी सफल थी वेंदी। छो जी हाणे अॻियां हली करे अनेक आत्माऊं साधन और संपत्ति असांजे अॻियां ज्यादा खां ज्यादा अर्पण कंदा, लेकिन स्वयं जे प्रति स्वीकार न कजो। अगर तव्हांखे हाणे कुछ कोई ॾे भी थो, त सदा समझो ये बाबा ही मूंखे ॾे थो हिन द्वारा। स्वयं जे प्रति स्वीकार करण अर्थात स्वयं के श्रेष्ठ पद सां वंचित करण। इन करे अहिड़ा त्याग मूर्त ठही सेवा जो प्रत्यक्ष फल बाबा चवनि इन करे हाणे त्याग मूर्त ठही सेवा जो प्रत्यक्ष फल कढो। समझो हाणे निमित ठहण वारी वारिसनि खे व सेवा में सहयोगी ठहण वारनि जो गुलदस्तो बाप जे अॻियां भेंट करो। तॾहिं चईंदसि विश्व कल्याणकारी सो विश्व राज्य अधिकारी। इन ते प्राइज मिलंदी, डबल बाबा चवनि इन ते असांखे प्राइज मिलंदी। कॾहिं प्राइज मिलंदी? जॾहिं असां निमित ठही करे सेवा कंदासीं, विश्व कल्याण कंदासीं, तॾहिं असांखे प्राइज मिलंदी। पिछली बार जी रिजल्ट न आई आहे जो प्राइज आहिनि। पिछली बार बाबा चई न नष्टो मोहा परिवार ठाहियो, हिन खां पिछली मुरली में। त हिन बार पुरुषार्थ करो, पोइ डबल प्राइज थींदसीं। त हाणे सभु कुझु सफल करो, माण्हुनि जी सेवा करण जो समय।
अच्छा अहिड़ो बिल करण वारा, 1 नंबर में अचण वारा, प्रत्यक्ष बल ॾियण वारा, बाप खे प्रख्यात करण वारा, शक्ति सेना पांडव सेना जो झंडो लहराइण वारा, विश्व जे अॻियां बाप दादा जी जय जयकार कराइण जे निमित थियण वारी आत्मायूं, विजयी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे याद प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते हो। ओम शांति। बाबा खे याद करो।